नाज़रीन, दादू मां ख़बर आहे हुबदार अली जी जेका अव्हां ताईं पहुचूं पिया। दादू में कामरान मलिक, नोमान मलिक ऐं सलमान मलिक जी वालदा जे चहलम जी तक़रीब निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मुनक़िद कई वई। हिन रूह परवरे महफ़िल में मलिक बिरादरी समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल मोअज़्ज़िज़ीन भरपूर शिरकत कई। तक़रीब में पाकिस्तान जे मारूफ़ नातख़्वान फ़र्ज़ंद यूसुफ़ मेमन ऐं कारी अरशद अली सुहरवर्दी पंहिंजी ख़ूबसूरत अंदाज़ में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करे हाज़िरिन जी दिलनि खे मुनव्वर कयो। उन मौक़े ते ख़ुसूसी ख़िताब हज़रत अल्लामा सैयद गज़नफ़र अली शाह फ़रमायो, जॾहिं त ख़ुसूसी दुआ शहज़ादो अतार हज़रत अल्लामा मौलाना हाजी बिलाल रज़ा क़ादरी अतारी अल-मदनी कई। तक़रीब में मलिक बिरादरी जे मोअज़्ज़िज़ीन जे वॾे अंग शिरकत कई। आख़िर में रमज़ान मलिक ख़िताब कंदे मलिक बिरादरी जे सभिनी मोअज़्ज़िज़ीन जो शिरकत करण ते दिल जी गहराइनि सां शुक्रियो अदा कयो।